अहमद ज़ात जो जमाली आहियां। असांजो मुतालबो हुयो आहे त मुंहिंजो भाउ मूंखे फ़ैसिले ॾियण लाइ तयारु आहे। डॉक्टर हमज़ो नथो छॾीसि। सभिनि बिरादर ॾिठो डॉक्टर खे त भाउ तूं छॾी न, भली पाण में भाइर आहिनि, छा लाइ हुननि खे ग़रीबनि खे भली फ़ैसिलो ॾियनि। हाले पोटनि जे तरफ़ां मूं वारे भाउ जे तरफ़ां डॉक्टर असां सां टंग लाहियो वेठो आहे। उन वक़्तु मां क़ुर खणी वियो हुअसि त बि चए थो मुंहिंजो कमु कोन्हे, पर उहो वरी बर वक़्तु हाणे ज़ाहिर पाण थियो। डॉक्टर हमज़ो असांजो आहे, ज़ात जमाली आहे, असां पाण में जमाली आहियूं। इहो ॻाल्हि आहे, असां ख़ैर लाइ तयारु ई असांखे ॿिन्ही भाइरनि खे नथो छॾे। हूअ फ़ैसिले ॾियण लाइ तयारु त बि हुननि खे ई नथो छॾे। अज़ीम ख़ान जो 2 ख़त ॾिनासीं त बि चए थो अज़ीम ख़ान वटि मां कोन हलंदुसि, न को मूंखे छा कंदो। फ़ैसिलो चोरी जो हो साईं। चोरी में त उहो 40,000 असांखां वरितूं, चई तूं चोर न आहीं, जे उन में 40,000 तूं हिननि खे ॾे। नादर शाह जो फ़ैसिलो थियल आहे। पोइ उन खां तूं शब्द शाहिद वञी ॻोर। मूं ॾिना हिन खे डॉक्टर खे 20,000 डॉक्टर खे ॾिना अथमि, 15,000 मूं ॾिना दोदे खे वञी डॉक्टर खे ॾिनई। हिन में सॼे में लिखियलु आहे दोदो शाहिद आहे त भाउ तूं हिननि खे ॾे, जिथे तूं छिकीन फ़ैसिलो हिन तोखे ॾींदा। उन में जे तूं चोर न थियो तुंहिंजे मथां केरु शाहिद भाॻे जे मथां न चोर न आहे, केरु बि न आहे। चोर ई वियो हाले पुटनि वटि, कुतो बि बर वक़्तु वियो। हींअर चवनि था त हाले पुट बि ग़रीब आहे, हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे। उन में त असां न चोर, असां चवणु था चाहियूं त असांजो फ़ैसिलो थिए, अदालत थी। हिते बि अपील इहो आहे, अर्ज़ु असांजो आहे, जिथे SP चए, DSP चए, SHO चए, मुराद शाह असांजो हीअ ॻाल्हि सभु ॿुधे। असां ग़रीब आहियूं, असांखे लॾराए छॾियूं, बेरोज़गार थी वियासीं, 7-8 लख ख़र्च करे पराए पाड़े में अची वेठासीं। इहो असांजो अर्ज़ु आहे। नालो मुंहिंजो आहे जाफ़र, मां पुटु आहियां अहमद जमाली जो। असां वेठा हुआसीं असुल फार्म ते, हींअर वेठा आहियूं पुराणे ॻोठ। असांजे चाचे जो चोरी थियो, चोरी जा कुता घुरायूं, उहो हाले पुटनि में पियो आहे। उन खां वेझे हिननि प्लान ठाहे असांखे चोरी जे इंज़ाम में लॾरायो आहे। असांखां 40,000 भरे वरितो आहिनि असांजे चाचे। उन खां बावजूद 5 साल गुज़री विया आहिनि। असां हिननि खां वहिंवार घुरूं था, अज़ीम ख़ान खां चिठी आणियूं था, त बि डॉक्टर हमज़ो हिननि खे झले थो त तव्हां फ़ैसिलो न ॾियो, मां वेठो आहियां। अगरि उन खां पोइ अज़ीम ख़ान चिठियूं आणियूं था, उन खां पोइ बि डॉक्टर हुननि खे नथो झले। हींअर बि असांजा चाचा फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहिनि, डॉक्टर हमज़ो हुननि खे झले थो। असां मीडिया कयो आहे डॉक्टर हमज़े जे मथां त असांखे इंसाफ़ खपे। असांजो मतिलबु मुतालबो इहो आहे त असांजो फ़ैसिलो थिए न। सुभाणे खून रेज़ी थींदो, उनजो ज़िम्मेवारु डॉक्टर हमज़ो, उन जा पुट आहिनि। मां अटैक जो मरीज़ आहियां, मूंखे अॻु में अटैक पर थियो आहे, वरी हाणे एंजियोग्राफी करायो आहे, हे बि मूं वटि सबूत आहिनि। उनजो ज़िम्मेवारु डॉक्टर हमज़ो ऐं इहो डॉक्टर हमज़े जा पुट आहिनि। ॿियो हे असां वटि लिखत आहे, हे आहे लिखत, इन में 40,000 जो आहे। हे शाहिदनि जो आहे, जेके हे शाहिदी ॾिनल ख़ुदि डॉक्टर हमज़े जा आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे डॉक्टर हमज़ो असां छो इहो फ़ैसिलो नथो ॾिए। IG DIG खां त असांजो मुताबिलो कयो, असां ग़रीब आहियूं, असां इंसाफ़ खपे।